अस्सलाम वालेकुम नाज़रीन, HRJDO न्यूज़ में आया वज़ीर उनर असां अॼु मौजूद आहियूं यूसी कुंबली मां ॻोठ जतो मक्सीअ में जिते मिसकीन ग़रीब जेके रहनि था कोरोना वायरस सबबि सख़्तु मुतासिर थिया आहिनि। हिन जा तक़रीबन हिते 200-250 घर आहिनि। हिन जो चवणु आहे त कुझु ॾींहं पहिरीं जेको राशन हुकूमत तरफ़ां तक़सीम कयो असांखे जेको आहे कटो बि न मिलियो। कुझु अहिड़ा माण्हू पाया जिन्होंने असांखे न्यापो ॾिनो त तव्हां 500 रुपया फ़ी गजो त तव्हांखे राशन ॾियूं। अचो त वधीक हिन खां पुछूं था हिन खां पैसा राशन जा कंहिं वरिता आहिनि, घणो राशन मिलियो पैसनि जा? सरकार जी तरफ़ां असांखे का बि शइ न मिली आहे। हाकम कुबर तपेदार आयो आहे जेको बाईपास सखर हाईवे ते बीही माना फ़ोन कई आहे। उन चयो त राशन आयो आहे, मनपसंद माण्हू आयो आहे जेको हिकिड़ो कटो खणी हुते बाईपास ते फ़ोन कयो त अचो हीउ कटो तंहिंमें 4-5 ॼणनि खे चए त 500 रुपया ॾींदव त मां ॾींदोसांव। असीं ॻोठ वारा 200-250 घर आहिनि हिते। न को यूसी जो चेयरमैन आयो आहे असां वटि, न MP आयो आहे, न को ॿियो इदारे जो आयो आहे। ॿिए हंधि हर हंधि मिले पियो। न वरी ही जेके 12-12 हज़ार आया आहिनि उन्हनि मां बि सॼे ॻोठ खे कंहिंखे बि न। राशन जेको गवर्नमेंट तरफ़ां अची वियो यूसी वाइज़ जे हिसाब सां केरु लड़ी बि न आयो असां वटि। हिकिड़ो सिर्फ़ु हाकिम आयो जेको हिकु काटो खणी महिराण हाईवे ते बीठो, हितां खां हमरा विया। उन्हनि खे चई त हिकु कटो अथव खणो त खणो, जे न त हीअ कटा पैसनि जा। जंहिं ते हमरा उन चयो त असां न की असां वटि हुजनि असीं पैसा ॾियूं, मज़दूर माण्हू किथां ॾींदो? बेरोज़गारी जे करे हेसी तई हणी बीठा आहियूं, किथां बि को मदद नथी करे। तपेदार देह जो आहे। अच्छा हिन देह जो आहे या ॿिए जो, पर आहे तपेदार जेको हली आयो। अच्छा हिते सभु तव्हांजे ॻोठ वारा ग़रीब मिसकीननि का बि शइ कोन्हे। बेरोज़गारी शहर था वञनि त ॾंडे जो फाको आहे पुलिस जो। हिते वञ मरनि था नंढा ॿार, दाहूं पिया कनि, केॾां वञनि? यूसी चेयरमैन जेको आहे सो बि असां वटि लड़ी न आयो आहे। हिन गुलाम कादर चांडियो साईं, होॾां आहे मीर शाह, गुलाम मुस्तफ़ा शाह। चेयरमैन रिमोट कंहिंखे ॾिनो आहे? चेयरमैनी जो हिन कीरे साहिब खे। पोइ कीरे साहिब तव्हां ॾिया लड़ी न आयो आहे। अच्छा असां ॾिठो ई अखियुनि सां अञा कोन ॾिठो आहे त चेयरमैन साहिब किथे आहे। अमा को राशन वाशन मिलियो आहे? ना बाना सबको कौन ही मिल गया। तुंहिंजा घर वारो छा कंदो अमा? अब मर गया मेरा घर वाला घणिया सालां दा। ॿार घणा थी अमा? बाल पर 9 बाल। अच्छा कुझु बि कोन मिलियो हिन महिल? कुछ कौन मिलियो, मुंहिंजा ओ वतनी वारा ई बंद हन। अच्छा हाँ कुछ हाँ मज़दूर असांखे कुछ कोन। बैंकनि ते वञूं त मोटायो छॾनि। हाँ जेके वञूं। अब असांखे 11-12 आहिनि, असांखे रुपयो बि कोन मिलियो आहे। जेके हलनि पिया वतन करंट चवनि था जो नरनि जा, उन में बि कुझु कोन मिलियो आहे। ऐं उन खां पोइ जेको हीउ सामान पियो मिले रुपयो। राशन तव्हांखे मिलियो आहे? पैसनि खे चता राशन मिलियो तव्हांखे? राशन कोन मिलियो चेयरमैन तरफ़ां या काउंसलर तरफ़ां? केर बि सही त कोन आयो। अब असांखे 11-12 आहिनि, असांखे रुपयो बि कोन मिलियो आहे। जेके हलनि पिया वतन करंट चवनि था जो नरनि जा, उन में बि कुझु कोन मिलियो आहे। ऐं उन खां पोइ जेको हीउ सामान पियो मिले रुपयो। राशन तव्हांखे मिलियो आहे? पैसनि खे चता राशन मिलियो तव्हांखे? राशन कोन मिलियो चेयरमैन तरफ़ां या काउंसलर तरफ़ां? केर बि सही त कोन आयो। मंगसी ॻोठ हिन में को बि न चेयरमैन आयो आहे, न को यूसी वारो आयो आहे, केर बि न आयो आहे। असां जंहिंखे चऊं था सो चवंदा जहिड़ो हीउ ॻोठ मरहूम करे छॾियूं, हूं लिस्ट में आहियूं, बाक़ी हिन टाइम ते असीं न आहियूं। वोटनि वक़्तु असीं उन्हनि जा जहिड़ा चाचा आहियूं। हींअर असांखे पुट बि कोन था कनि। छा जेके नथा कनि भला? नथा कनि जो असीं ग़ुलामी कोन ॾींदासीं। जे ॾींदा त महिरबानी। जे हुते विरायो अथनि आदम बिरोही में कंहिं बि मंगसी को बि मंगसी चई वञे त असांखे को हिकु कटो ॾिनो अथनि। हे सभु बीठा आहिनि साम्हूं। उन खां पोइ राति जो हिकु कटो खणी आयो आहे इनायत जे नाले सां। बाबा ही हिकु कटो सॼो 300 घर में असीं कंहिंखे ॾींदासीं? पंहिंजो हाकिम कुबर। अच्छा हिकिड़ो कटो खणी आयो? हिकिड़ो घरनि तव्हां हिकिड़े कटे में? हिकिड़े घर में असां वटि घटि में घटि न आहिनि त बि 250 घर आहे हिकिड़े ॻोठ में। उन लाइ हिकिड़ो राशन जो कटो? हिकिड़ो कटो खणी आयो आहे। सो पी वरी जे छोकिरनि उन्हनि सां ॻाल्हायो आहे त ईअं चयईं त हू ज़रदारी हाउस ते वञो। मूं सां न ॻाल्हायो। ज़रदारी हाउस ते छा आहे? जेको कुझु अथव त उते अथव, उते वञो। जे वठो थी कटो अथव, जे न हा हाकिम कुबर चयो। अच्छा जे न त पोइ जंहिंखे वणे उते वञी दाहींदासीं असीं ख़ुदा खे, ॿियो पीटींदासीं उन हाकिम खे, ॿियो यूसी वारे खे जेको यूसी चेयरमैन असांजो आहे, या जेके मेंबर असांजा आहिनि सो बि अलाह ख़ैरु करेनि। हेसी ताईं असां वटि को बि माण्हू न पहुतो आहे छा आहे छा न आहे। टाइम सभु को कढी वेंदो, बाक़ी अॻु जी उमेदु सभु कंहिंजी पंहिंजी रहबी। कीरियो कोन थो ॾे, सभु मायूं मोटी आया आहिनि। 5-6 कंहिंखे बि कोन थो मिले, न कंहिंखे का छा जेको पियो वञे वापसी पिया मोटूं बछड़े वाल ग़रीब केरु कोन पियो ॾे। HRJDO न्यूज़ में फ़िलहालु एतिरो ई। वधीक ख़बरुनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।